अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ से गॾु आहियां संझा सैयद। आहियां बिशारत सुमरो। हलंदासीं हेडलाइंस पर। मुल्क अंदर कोरोना वायरस सबब वधीक 193 मरीज़ फौत थी विया। फौतुनि जो अंग वधी 16,999 थी वियो। NCOC मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 5,998 केस ज़ाहिर। PP अॻवान श्री रहमान चयो आहे त मुल्क में मुस्बत कोरोना केसिस जी शरह वधी वई आहे। 2 हफ़्तनि खां पोइ वेंटिलेटर्स जी खोट वधी वेंदी। मेड़ाकनि खां सवाइ घणो कुझु बंदि करण जी ज़रूरत आहे। सॼे मुल्क में कोरोना SOPs ते अमल दरामद लाइ पाक फ़ौज जी मदद वठण जो फ़ैसिलो। वज़ीर आज़म जो चवणु आहे त जेकॾहिं SOPs ते ठीक तरीक़े सां अमल कयो वियो त शहरनि में लॉकडाउन न करणो पवंदो। मूं फ़ौज खे चयो आहे त SOPs ते अमल दरामद लाइ असांजी फोर्सिस सां रोडनि ते अचे। माण्हुनि खे SOPs ते हलण जो चवंदा रहिया आहियूं, पर माण्हुनि में को डपु नाहे ऐं को एहतियात बि न पियो करे। इन लाइ हाणे SOPs ते अमल कराइण लाइ सख़्ती सां अमल कराईंदासीं। हिते भारत जहिड़ियूं हालतूं नाहिनि, पर जेकॾहिं भारत जहिड़ियूं हालतूं पैदा थियूं त शहर बंदि करणा पवंदा। वफ़ाक़ी हुकूमत ईद ताईं आउटडोर डाइनिंग ते पाबंदी लागू करे छॾी। 5% खां वधीक केसिस वारनि इलाइक़नि में स्कूल बंदि रहंदा। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर चयो आहे त आफ़ीसुनि जो वक़्तु मंझंदि जो 2 वॻे ताईं हूंदो। आफ़ीसुनि में 50% खां वधीक माण्हुनि खे न घुराए वञे। समूरियूं बाज़ारूं शाम 6 वॻे ताईं खुलियल रहंदियूं। 6 वॻे खां पोइ ज़रूरी शयुनि जा दुकान खुलियल रहंदा। सिहत बाबति सलाहकार डॉक्टर फैसल सुल्तान चयो आहे त असांजी हेल्थ सिस्टम ऐं अस्पतालुनि ते दॿाउ आहे। असां पंहिंजी सलाहियतुनि जो 90% ताईं इस्तेमालु करे रहिया आहियूं। SOPs ते अमल न कयो वियो त असांखे लॉकडाउन करणो पवंदो। टनोलायर में लॉकअप में मुबैना फौत थियल नौजवान बाबर खान ज़ादे वारे केस में अखबराई IG सिंध वाक़े जो नोटिस वरितो। 3 रुकनी जांच कमेटी जोड़ण जो हुक्म। जांच कमेटी में DIG शहीद बेनज़ीराबाद मज़हर नवाज़ शेख, SSP तनवीर तुनियो ऐं SSP हैदराबाद सलाम शेख शामिल। IG सिंध पारां 3 ॾींहनि में जांच मुकमल करे रिपोर्ट पेश करण जो हुक्म। सिंजोरो वेझो ॻोठ याकूब संजराणी में नौजवान नारी जो गलो कपे लाशत। बुलंद शाह करीम वेझो ॻोठ हाजी अब्दुल्ला रिंद मां गुज़िरियल ॾींहुं पुरस्कार नमूने गुम थियल 8हीं क्लास जे शागिर्द नजू कुमार कोहली जो ढंढ मां तशदुद थियल लाशत। इतलाबाद पुलिस पहुची लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कया। पुलिस जो चवणु आहे त वाक़िअनि बाबति जांच कई पई वञे। सखर वेझो पुलिस जे मुबैना मुक़ाबले दौरान ॾोहारी किफ़ायतुल्लाह खे गिरफ़्तार करण जी दावा। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार केतिरनि ई केसनि में घुर्बल आहे। ऐं बोज़दार वॾा वेझो खानवा पुल ते बिजली जी शॉर्ट सर्किट सबबि दुकान खे बाहि। लखे रुपयनि जो सामान सड़ी रख।